असांजे मोहतरम नवीद अहमद मरी साहब चीफ स्टेटस ऑफिसर इंडस्ट्रीज के अजरक जो तोहफ़ो पेश कंदे। सही उन खां पोइ आउं साईं अमजद समो साहब जिन खे गुज़ारिश कंदुसि त मोहतरम शफ़ीक अहमद साहब सुप्रीडेंट इंडस्ट्रीज डिपार्टमेंट के अजरक जो तोहफ़ो साईं अमजद समो साहब पेश कंदा। उन खां पोइ आउं ख़ालिद रसूल साईं खे गुज़ारिश कंदुसि त मोहतरम नौमान नज़ीर साहब के इंडस्ट्रीज डिपार्टमेंट पारां के अजरक जो तोहफ़ो पेश कंदा। हाणे आउं साईं शाहनवाज़ चांद साहब जिन खे गुज़ारिश कंदुसि अचनि ऐं आमिर हुसैन इंडस्ट्रीज डिपार्टमेंट वारे खे अजरक जो तोहफ़ो पेश कंदुसि। من شر ما خلق ومن شر غاسق إذا وقب ومن شر ومن شر حاسد إذا حسد. صدق الله العظيم.